नाज़रीन अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त इलेक्शन कमीशन पारां बल्दियाती इलेक्शन जे पहिरीं मरहले में सिंध जे 14 ज़िलनि में 26 जून 2022 ते इलेक्शन कराइण जो शेड्यूल जारी करे छॾियो आहे, जंहिं में सखर, लाड़काणो, शहीद बेनज़ीराबाद ऐं मीरपुरख़ास डिवीज़न जा ज़िला शामिल आहिनि। फॉर्म वठण जी तारीख़ 28/4/2022 आहे। फॉर्म भरण ऐं जमा करण जी तारीख़ 10/5/2022 खां 13/5/2022 ताईं आहे। नॉमिनेशन फॉर्म जी लिस्ट 14/5/2022 ते लॻाई वेंदी। जांच पड़ताल 16 खां 18 मई ताईं थींदी। अपीलुनि जी तारीख़ 19 खां 21 आहे। अपीलुनि ते फ़ैसिले जी आख़िरी तारीख़ 23 खां 25 ताईं। हथ खणण जी तारीख़ 27 मई आहे। पोलिंग 26 जून 2022 ते थींदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।